नाज़रीन असां आम ख़बर शेयर कंदासीं। सिंध हुकूमत सुभाणे खां 8 अगस्त ताईं सख़्तु लॉकडाउन करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सुभाणे खां शॉपिंग मॉल, बाज़ारूं, इंट्रासिटी ट्रांसपोर्ट बंदि रहंदी। असां आम ख़बर शेयर कंदा हलूं। सिंध हुकूमत इजलास में सुभाणे खां 8 अगस्त ताईं सख़्तु लॉकडाउन लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सुभाणे खां शॉपिंग मॉल, बाज़ारूं, इंट्रासिटी ट्रांसपोर्ट बंदि रहंदी, जॾहिं त शहरियुनि जी गैर ज़रूरी चुरपुर ते पिणु पाबंदी लागू कई वई आहे। असां आम ख़बर शेयर कंदा हलूं। सिंध हुकूमत सुभाणे खां 8 अगस्त ताईं सख़्तु लॉकडाउन करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सुभाणे खां शॉपिंग मॉल, बाज़ारूं, इंट्रासिटी ट्रांसपोर्ट बंदि रहंदी, शहरियुनि जी गैर ज़रूरी चुरपुर ते पाबंदी लागू कई वई आहे। जॾहिं त मेडिकल स्टोर ऐं परचून जा दुकान खुलियल रहंदा, बाक़ी समूरा दुकान बंदि रहंदा। जेको बि रोड ते ईंदो उनजो वैक्सीनेशन कार्ड चेक कयो वेंदो। जॾहिं त इहो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे त सरकारी मुलाज़िमनि जन बि 31 अगस्त ताईं वैक्सीनेशन न कराई आहे, उन्हनि जूं पघारूं पिणु बंदि कयूं वेंदियूं। जॾहिं त अॻे हफ़्ते खां सरकारी ऑफ़िसूं पिणु बंदि कयूं वेंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।